अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। पाक फ़ौज जे तर्जुमान हिकु भेरो ॿीहर दुनिया खे भारत जो असुलु चेहरो ॾेखारे छॾियो। DGISPR मेजर जनरल बाबर अफ्तार चयो आहे त दाइश जो पाकिस्तान में को बि मुनज़िम वजूद न आहे। भारत अफ़गानिस्तान में दाइश जी मदद करे रहियो आहे। भारत LOC ते सीज़ फायर मुआहिदे जी लगातार भञकड़ी करे रहियो आहे। पाक फ़ौज भारत जे हर अगराईअ जो मुंहुं तोड़ जवाब ॾियण सां गॾु दुनिया खे बि आगाह करे रहियो आहे। भारती प्रोपेगंडा जो पाकिस्तानी मीडिया भरपूर जवाब ॾिनो। कराची में अमन अमान जी सूरत हाल तमामु घणी बहितर थी आहे। दहशतगर्दी, टारगेट किलिंग ऐं ॿियनि ॾोहनि में 98% ताईं घटिताई थी आहे। पाक फ़ौज जे तर्जुमान चयो आहे त कराची में अमन अमान जी सूरत हाल तरक़ी याफ़्ता मुल्कनि जी राजधानीअ खां बहितर आहे। PDM जो मालाकंड जे शहर भटखेला में पावर शो। JUI सरबराह मौलाना फजल रहमान ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जलसे गाह में मौजूद। मरियम नवाज़ जलसे में शिरकत न कई। बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त सिलेक्टेड हुकुमराननि जा ॾींहं ॻणिजी चुका। PDM अवाम सां गॾिजी कठपुतलीअ जो ख़ात्मो कंदी। 22 करोड़ आबादीअ वारे मुल्क में रुगो 20 लख माण्हू टैक्स ॾियनि था। घटि टैक्स उगाड़जण सबबि मुल्क जी तरक़ीअ ते घणो ख़र्च करे नथा सघूं। इस्लामाबाद में ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त डिजिटल निज़ाम सां पैसनि जी ॾेती लेती दस्तावेज़ी सूरत में ईंदी, जंहिं सां टैक्स जो निज़ाम बहितर थींदो। करंट अकाउंट खसारो सरप्लस आहे। सिंध जूं 3 वॾियूं सरकारी अस्पतालूं वफ़ाक़ हवाले। वफ़ाक़ी वज़ारत कराचीअ जे जना अस्पताल NICVD ऐं NICH खे वफ़ाक़ हवाले करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। अस्पतालुनि जी एग्ज़ेक्टिव डायरेक्टर्स खे ख़त लिखी आगाह कयो वियो। सुप्रीम कोर्ट सेनेट चूंडूं ओपन बैलेट कराइण बाबति सदारती रेफरेंस ते जवाब जमा कराइण लाइ सिंध हुकूमत खे हफ़्ते जी मोहलत ॾेई छॾी। सेनेटर रज़ा रबानीअ जे धुर बणिजण वारी इस्तंदा मंज़ूर। वधीक 2 वकीलनि बि धुर बणिजण जी दरख़्वास्त ॾेई छॾी। अटॉर्नी जनरल चयो आहे त सदर जे क़ानूनी सवाल ते सुप्रीम कोर्ट राय ॾियण जी पाबंद आहे। जस्टिस एजाज़ुल हसन रिमार्क्स ॾींदे चयो त अदालत अवामी मुफ़ाद नज़र न अचण ते रेफरेंस ख़ारिज करे सघे थी। पीर जो ॻोठ भरिसां वैश्यन पारां क़त्ल कयल मासूम ॿारड़ी मोनिका लाड़िक सां ज़्यादती थियण जी तस्दीक। घर जो ख़र्चो हलाइण में अमड़ ऐं अबे जी मदद लाइ घरनि में कमु कंदड़ 7 वरियनि जी मोनिका जो लाश केलनि जे बाग़ मां मिलियो हुयो। पुलिस शक जी बुनियाद ते औरत नाहिद शेख समेत 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। लाहौर इंटरनेशनल एयरपोर्ट ते अमले जे तरफ़ां पैसेंजर ख़ालिद ऐं उन जी वालदा खे मार कुट। मामले जी ख़बर न पइजी सघी। नवाब शाह लॻ शाहपुर चाकर में ग्रामोफोन ते पुराणा ऐं नायाब गीत वॼाइण जी 14 सालाना महफ़िल थी गुज़री, जंहिं में समूरे मुल्क मां मौसीक़ीअ जो शौक़ु रखंदड़ वॾे अंग में शिरकत कई। बलोचिस्तान जे शहर लोरालाई खां पोइ सिंध में सिर्फ़ शाहपुर चाकर में गुज़िरियल 14 सालनि खां ग़ुलाम नबी झुलण जे मेज़बानीअ में महफ़िल मचाई वई। नवाब शाह जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां तालुक़ रखंदड़ माज़ूरनि पारां माज़ूर कोटा ते अमल न थियण ख़िलाफ़ अली अहमद बराणी, मदद अली बिरोई, दिलमुराद मरी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे रोड ब्लॉक करे छॾियो। जंहिं मौक़े ते हुननि चयो त असां गुज़िरियल 10 सालनि खां एहतिजाज करे रहिया आहियूं, पर असांखे माज़ूर कोटा ते नौकरी नाहे ॾिनी वई। 150 खां वधीक मुख़्तलिफ़ खातनि में अप्लाई करे चुका आहियूं, पर हिन महिल ताईं बेरोज़गार बणियल आहियूं। जंहिं ते हुननि मुतालबो कयो त असांखे माज़ूर कोटा ते नौकरी ॾिनी वञे, न त ॿी सूरत में पाण ते पेट्रोल हारे प्रेस क्लब नवाब शाह अॻियां पाण खे बाहि ॾेई छॾींदासीं। सिविल अस्पताल नौशर फेरोज़ में सहूलतुनि जी खोट ख़िलाफ़ शहरियुनि पारां सिविल अस्पताल नौशर फेरोज़ गेट ते 7 ॾींहं बि मुज़ाहिरो, जंहिंजी अॻुवाणी ख़ालिद चांडियो, असद उमरानी, बिशारत खोसो, मुश्ताक जोड़ेजो ऐं ॿियनि कंदे चयो त सिविल अस्पताल ग़रीबनि जे लाइ कोस घर बणिजी चुको आहे। जॾहिं खां नए आयल MS सिविल अस्पताल नौशर फेरोज़ डॉक्टर यूसुफ नवल चार्ज संभाली आहे, तॾहिं खां मरीज़नि खे का बि दवा नथी ॾिनी वञे, जॾहिं त सालानी करोड़े रुपयनि जी बजेट बावजूदि मरीज़नि खे का बि सहूलियत मुहैया नथी कई वञे। सांगड़ डिस्ट्रिक्ट ट्रैफिक पुलिस ऑफिसर अब्दुल हक उमरानी नवाब शाह रोड ते कारनि, शीशनि ऐं फैंसी प्लेट नंबर वारियुनि गाॾियुनि जूं फैंसी प्लेटूं ऐं शीशनि तां कारियूं छापरूं हटराए चालान पिणु कटिया। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।